अॼु सॼी दुनिया में इंसानी हक़नि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। इहो ॾिहाड़ो गॾियल क़ौमुनि पारां इंसानी हक़नि जे क़दरनामे खे मंज़ूर ऐं अमल में आणण जी यादि दहानी तौरु मल्हायो थो वञे। 1945 में ख़त्म थींदड़ महाभारी जंग में 7 खां 9 करोड़ इंसानी जाननि जी ज़िया तोड़े इंसानियत जी तज़लील कंदड़ वाक़िअनि बाद दुनिया जे ताक़तवर मुल्कनि गॾिजी 24 अक्टूबर 1945 ते हिकु तंज़ीम जोड़ी, जंहिंखे यूनाइटेड नेशंस यानी गॾियल क़ौमुनि जो नालो ॾिनो वियो। 1948 में हिन तंज़ीम इंसानी हक़नि जो आलमी पधरनामो तयारु कयो। हिन पधरनामे में समूरी दुनिया जे इंसाननि जे लाइ जोड़ियल हक़नि ते मुश्तमिल 30 आर्टिकल्स शामिल हुआ, जंहिंजो मक़सदु दुनिया जे हर इंसान जी ज़िंदगी खे बहितर बणाइण ऐं दुनिया जे तमामु इंसाननि लाइ कुझु बुनियादी हक़नि जो तयन करणु हो। गॾियल क़ौमुनि पारां जोड़ियल इंसानी हक़नि वारो पधरनामो इंसानी तारीख़ जो अहम तरीन पधरनामो आहे। हिन पधरनामे दुनिया जे तमामु इंसाननि जे लाइ बुनियादी हक़नि खे चिटो कयो ऐं इहो पधरनामो दुनिया जो सभ खां वधीक तर्जुमो थींदड़ डॉक्यूमेंट आहे, जंहिंखे 500 खां मथे ज़बानुनि में तर्जुमो कयो वियो आहे। पाकिस्तान बि दुनिया जे उन्हनि 192 मुल्कनि मां हिकु आहे जंहिं हिन पधरनामे ते साइन करे पंहिंजनि शहरियुनि खे इहे हक़ ॾियारण जो इरादो कयो हो। पाकिस्तान हिन डॉक्यूमेंट ते साइन त कई, पर छा पाकिस्तान अंदरि रहंदड़ शहरियुनि खे इहे हक़ हासिल थी सघिया आहिनि? पधरनामे में सभ खां पहिरियां इहो चयो वियो, समूरा इंसान आज़ादी, इज़त ऐं हक़नि जे हवाले खां बराबर पैदा थिया आहिनि, यानी हर इंसान बराबर पैदा थियो आहे। पर पाकिस्तान अंदरि त रियासत पाण कुझु माण्हुनि, ज़ातुनि, फ़िरक़नि ऐं मज़हब वारनि माण्हुनि खे ॿियनि ते तरजीह ॾींदी ॾिसण में अचे थी। हिन पधरनामे मूजिबि हर फ़र्द इन्हनि समूरनि इंसानी आज़ादियुनि ऐं हक़नि जो हक़दार आहे जेके हिन पधरनामे में बयानु कयल आहिनि, ऐं उन हक़ ते रंग, नस्ल, जिन्स, ज़बान, मज़हब ऐं सियासी मुतभेड़ जो या कंहिं ॿिए क़िस्म जे अक़ीदे, क़ौम, समाज, दौलत या ख़ानदानी हैसियत जो कोई फ़र्क़ु न पवंदो। पर पाकिस्तान खे ॾिसूं था त हर जॻह दर्जे बंदियूं आहिनि। ताक़तवर खे सभु हक़ हासिल आहिनि ऐं ग़रीब माण्हू जे नसीब में फ़क़ति ख़्वारी आहे। इन पधरनामे मूजिबि इंसाननि खे ग़ुलामी, तशद्दुद, तज़लील ऐं गैर इंसानी सलूक खां आज़ादी ॾियारण जी ॻाल्हि कई वई आहे। पर पाकिस्तानी मुआशिरे जे अंदरि असांखे वॾेरनि जी ज़मीननि ते कमु कंदड़ जबरी ग़ुलाम तोड़े चाइल्ड लेबर नज़र अचे थो। उन खां सवाइ हिन धरती ते रोज़ानो इंसान ग़ुर्बत, अफ़लास ऐं बुख जे करे ग़ुलामी कंदे, पंहिंजा बचा ऐं उज़वा खपाईंदे, तोड़े तकलीफ़नि करे आपघात कंदे ॾिसण में अचनि था। हिन पधरनामे में इहो बि वाज़े कयो वियो हो त को बि इल्ज़ाम साबित थियण ताईं इंसान खे बेगुनाह सम्झो वेंदो। कानून अॻियां हर इंसान बराबर हूंदो ऐं हर इंसान खे हिकु जहिड़े ऐं सरे आम ॿुधणी जो हक़ पिणु हासिल हूंदो। पर पाकिस्तान अंदरि इंसाफ़ जे निज़ाम जी जेका सूरत हाल आहे, उहा कंहिंखां बि लिकियल न आहे। अदालतुनि में केस सालनि जा साल पेंडिंग रहनि था ऐं असांजो एहतसाबी इदारो नैब त ठहियल ई इन बुनियाद ते आहे त जंहिं ते बि इल्ज़ाम लॻायो वञे थो उहो मुजरिम आहे। हाणे हुनखे पंहिंजी बेगुनाही साबित करणी आहे ऐं इहो तरीक़ेकार इंसानी हक़नि वारे पधरनामे जी सिधी सही ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। पधरनामे मूजिबि मख़सूस उमिरि ते पहुचण वारनि मर्दनि ऐं औरतुनि खे इहो हक़ हासिल हूंदो त हू बग़ैर कंहिं रंग, नस्ल ऐं मज़हबी हदबंदियुनि जे पाण में शादी कनि ऐं ख़ानदान जो बुनियाद विझनि। पर पाकिस्तान अंदरि इंसाननि खे इहो हक़ हासिल न आहे। रोज़ाने जी बुनियादुनि ते असांखे अख़बारुनि तोड़े ॿियनि मीडिया सोर्सिस तां इहे ख़बरूं मिलनि थियूं। पसंदि जो परिणो करण ते क़त्ल तोड़े कारे इल्ज़ाम हेठि थियल क़त्ल नौजवाननि जूं ख़बरूं ॾिसण में अचनि थियूं। घर वारनि तोड़े मुआशिरे जे प्रेशर जे करे नौजवान हिकु अहिड़े माण्हू सां शादी करण ते मजबूर थियनि था जिन खे हू सुञाणीनि बि नथा। पधरनामे मूजिबि हिकु फ़र्द खे अकेले या ॿियनि सां गॾु मिल्कियत रखण जो हक़ बि आहे। पर पाकिस्तान अंदरि औरतुनि खे पंहिंजे इन शरई ऐं क़ानूनी हक़ खां महरूम कयो थो वञे। उन खां सवाइ हर इंसान खे इहो हक़ हासिल आहे त हू कंहिं बि मज़हब मूजिबि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे ऐं पंहिंजो मज़हब बदिलाए सघे। पर असांजे मुल्क में मज़हब जे नाले ते जेके कलूर रोज़ कया वञनि था उहे तव्हां सभिनि जे साम्हूं आहिनि। इन खां अलावा बि इंसानी हक़नि वारे पधरनामे में केतिरा ई बुनियादी इंसानी हक़ चिटा कयल आहिनि, जिन में इज़हार जी आज़ादी, यूनियन ठाहिण जी आज़ादी, तालीम हासिल करण जी आज़ादी तोड़े ॿियूं केतिरियूं ई शयूं शामिल आहिनि। समूरी दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क इन पधरनामे मां रहनुमाई वठंदे ई पंहिंजनि शहरनि खे हिकु बहितर ज़िंदगी ॾियण जी कोशिश कनि था। पर असांजी रियासत तोड़े हुकूमतुनि जूं तरजीहात शायदि के ॿियूं आहिनि। उन्हनि वटि इंसानी ज़िंदगियुनि खे बहितर बणाइण बदिरां पंहिंजो इक़्तिदार बचाइण वधीक ज़रूरी आहे। अगरि पाकिस्तान जा अरबाब इख़्तियार इन्हनि 30 मां किन 5 आर्टिकल्स ते बि अमल कराए सघनि त इहो वॾो मार्को हूंदो।